बेहद असां इलेक्शन सिलसिले में वरी हर इलेक्शन में विद्यार्थी उथंदा हार में निकट अल्लाह जी महिरबानी सां दोस्तनि जे ताउन सां दोस्तनि जी महिरबानी सां गुज़िरियल 22 सालनि खां असांजो वॾो आबाद आहे कनपुर सिटी कनपुर तालुको थियो आहे असांजो सिलसिलो हलंदो ईंदो कश्मीर सां असांखे कॾहिं बि इहो अहिड़ो तालुक इलेक्शन तालुक न रहियो या मुंहिंजी वासना ॾिसंदासीं मुख़्तलिफ़ मोड़ ते मिली करे भाईचारा रिश्तो वास्तो थो इलेक्शन माहौल में पहिरियों दफ़ो आयो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशी बि थी हाणे कुदरती में माहौल ठहंदो आहे इलेक्शन में हर ग्रुप कोशिशि कंदो आहे असां मध्यम थियूं हिन दफ़े असांजे जेके 3 यूनिट जेको तव्हांखे थींदो आहे कनपुर सिटी कनपुर तालुको इन टिनी में अलाह पाक जी महिरबानी असांजो माहौल अहिड़ो ठहियो अल्लाह सी रज़ा पेश आहे इलेक्शन जो माहौल कोन्हे बाक़ी दुआ हुई कश्मीर लाइ त अल्लाह पाक कश्मीर में अहिड़ो माहौल पैदा कयो असां आराम सां निकिरी अचो तव्हां हर दोस्त जी ख़्वाहिश ईंदा त जमहूरियत में वोट लाज़मी आहे बिल्कुलु ठीकु पर जॾहिं अल्लाह पाक इज़तूं ॾे तव्हांजे दोस्त ने तव्हां तव्हांजी महिरबानी सां सभु नबी अची असां लाइ दुआ आहे तव्हांजी सो हिन दफ़े इहा कोशिशि इहा हुई त अल्लाह पाक खे तव्हांजी तरफ़ दुआ मिले तकरीबन मिली बि चुकी आहे वधीक तव्हां दोस्तनि जी महिरबानी तव्हांजे दोस्तनि जी जेका मोतबरी आहे असांजे लाइ इस्तेमालु थींदी उमेद इहा त पोइ असांजे साम्हूं न पींदो कश्मीर में बि सो इन सिलसिले में दोस्त पाण ॿुधाए पियो असां बि कराची जे हिंदुस्तान सां वञूं त असांजी दुआ में शरीक थियो असां कश्मीर लाइ नेक पाए नेक दुआ खणी तव्हांजे साम्हूं पहुचायूं इन उमेद सां अल्लाह पाक खे हमेशह माहौल ठाहे अल्लाह पाक तव्हांजे तरफ़ सां इहो माहौल क़ाइमु